गुज़ारिश कंदो बिना कंहिं सफ़र कजे या बिना कंहिं फिरके जे उन खां हटी करे तकलीफ़ जे हवाले सां मुंहिंजी रहनुमाई कंदा छाकाणि जो असां खोड़ सारा तजुर्बा रहिया आहिनि। आउं सम्झां थो मुंहिंजो ज़ाती ड्राइवर जेको मां वटि नगरे ते अटल थी बीह थो रहे तारीख़ कॾहिं नथी विसारे, पर उहे किरदार जेके पंहिंजे नज़रे तां खिड़ी हटी वञनि था उहो खाधी दुर्जा हुजनि या खाधी दुर्जा हुजनि उन्हनि जो हिकिड़ो किरदार जो तय उनजी तारीख़ हाणे यारी ॻाल्हि खाधी धोए वारी जेका वज़ाहत हुई उहा मुंहिंजे हिन मज़मून में शामिलु आहे इन करे आउं उहा उन में शामिलु न कंदुसि। सदर साहिब इजाज़त सां साईं उनवान आहे कामरेड शमीम वास्ती खाबी धुर खां साॼी धुर ताईं के तहरीकूं हमेशह पुरज़म जदोजहद हौसले ज़रूरत ऐं सचाई जो उञाण हूंदियूं आहिनि। उन्हनि लातादाद तहरीकुनि में खाबी धुर जी जदोजहद जी बि हिकु मुनफ़रिद तारीख़ आहे जेका अणॻणियनि फ़तवाउनि ऐं ताननि जे वर चढ़ियल रही आहे। जॾहिं अञा समाजी राब्तनि जा वसीला वुसअत खां मंझियल हुआ, तइलीम जी शरह साफ़ हद ताईं घटि हुई, जागीरदारी निज़ाम ऐं वॾेराशाही जो ढांचो तमामु घणो मज़बूत हो, तॾहिं उन्हनि हालतुनि में खाबी धुन यानी कम्यूनिस्ट फ़िक्र जी प्रचार बोरियतनि हारियुनि ऐं मज़दूरनि जे हक़नि जी ॻाल्हि करणु ॼण त कबीरो गुनाह तसवुरु कयो वियो। अहिड़े कठिन दौर में हिमत ऐं हौसले सां आपेशाही ॾाढो जबल थी बीहण के कारनामे खां घटि न हो। मज़लूमनि हारियुनि पोरियतनि जे हक़नि जी आज़ादी जो जोखो खणंदड़ अहिड़नि किरदारनि खे बाग़ी गद्दार एजेंट मुलहद दोहरियो समेत अलाए त कहिड़नि कहिड़नि लक़बनि सां नवाज़े हुकुमरान तबिके हमेशह चालबाज़ियुनि जो ॼार विछाए मसलियत मफ़ाहिमत सौदेबाज़ी ख़ौफ़ ऐं लालच जी बाज़ार खोले रखी हुई, जेका बाज़ार अॼु ॾींहं ताईं खुलियल आहे। हारी मज़दूर ऐं पोरियल तबिके जे फ़िक्र जी दाइमी कामयाबी जी उमेद जो सवाल अॼु बि क़ाइमु आहे। अॼु बि लातादाद जज़्बनि सां धड़कंदड़ दिलियूं कंहिंजे हुजण या न हुजण बावजूदु फ़िक्री नफ़ियाती तहरीक जी कामयाबी जूं मुंतज़िर ज़रूरु आहिनि। उन्हनि जो ईमान आहे त उहे तहरीकूं दाइमी तौरु साम्राजी सरमाएदार क़ुवतुनि खां रुकणियूं न आहिनि। भले खणी आरज़ी जुमूद जो सवाल कर खणी बीठल हुजे, भले खणी उन्हनि आरज़ी जुमूदनि जे हादसनि जा सबबु वॾा वॾा नाला टही पट पइजी विया हुजनि, या उन्हनि मज़ाहिम जी तारीख़ तां ई हथु खणी छॾियो हुजे, या क़ुर्बानियूं ॾींदड़ किरदार लिखी ऐं गुमनामी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी पिया हुजनि, या उन्हनि ख़ौफ़ ऐं लालच सबबु पंहिंजी तहरीक जा रस्ता बदिलाए वरी ॿिए कंहिं किर्त में वक़्तु बसर करणु शुरू कयो हुजे, पर फ़िक्री नज़रियाती सचाई जे सोन खे कट करे नाहे लॻो। इहो उन्हनि किरदारनि जो कमाल आहे जेके अॼु जे हालतुनि में अक़लियत में हूंदे बि पंहिंजी फ़िक्री नज़रियाती मोर्चे ते साबित क़दमी सां बीठल आहिनि ऐं नज़रियाती फ़िक्री आबियारी जे समर खां महरूम ऐं मायूस फ़र्दनि खे तारीख़ उन्हनि जी पूरी सुञाणप समेत महफ़ूज़ करे छॾियो आहे। इहो असुलु ज़रूरु आहे त उन्हनि किरदारनि जे हिमत जदोजहद ऐं हौसलनि खां हारायल अमलनि जा केतिरा ई पासा ऐं पहलू अञा ताईं गुम आहिनि। जदोजहदनि जी तारीख़ ॿुधाए थी त उहे ग़लतियुनि जे सख़्तु अताबनि जे अॻुवाणी जे फुक़दान जे नाक़स ऐं गैर मज़बूत पॉलिसियुनि जे सबबनि करे तमामु घणे नुक़सान में पयूं। उहे तहरीकूं उरूज जे ज़वाल जे लोडनि खां बि सख़्तु मुतासिर थियूं। मुसलसिल अज़ाबनि बिलतुनि तोड़े पाबंदियुनि ऐं जेलनि हज़ारे न बल्कि लखे फ़ज़नि जा हौसला बस्त करे छॾिया। हक़ीक़त इहा आहे त उहे रवायतूं अॼु बि क़ाइमु आहिनि, जारी आहिनि, ख़बर न आहे केसीं ताईं जारी रहनि। जेके मुल्क या रियासतूं अॼु बि इंसानियत जे हामिल लाइ थोरे इंसाफ़ ऐं हक़ वारनि लाइ ख़तरनाक बणियल हुजनि, उते वेही फ़िक्री नज़रियाती प्रचार करणु मज़ाक़ न हो, न ई अॼु मज़ाक़ आहे। अॼु बि सचाई हक़ अदल ऐं इंसाफ़ जी ॻाल्हि करणु ख़तरनाक ॾोह तसवुरु कयो वञे थो ऐं अहिड़ी ॻाल्हि या घुर कंदड़ फ़र्द सख़्तु अताब जो शिकार रहंदा आया आहिनि। ॿी अहम ॻाल्हि त सोवियत यूनियन खां अॻु घणे भाङे कम्यूनिस्ट तरक़ी पसंद दोस्त वज़ीफ़नि ते बि कमु कंदा हुआ। बाद में किन पाण खे पेश कराए मुल मुक़ररु करे मनपसंदि नौकरियूं वरितियूं, किन NGO जा वण वसाया, किन उन ख़ाफ़त जो नओं जहान जोड़ियो। जेके हक़ीक़ी ऐं सचा उसूल परस्त सिंध दोस्त ऐं तरक़ी पसंद हुआ ते
आख़िर ताईं पंहिंजे मक़सद ते कारबंद रहिया। अॼु बि मबाइम जे दग ते आहिनि। बाक़ी जेके थकिजी मायूस थी तरक़ी पसंदी वारे फिक्री नज़रियाती मोर्चे तां हटी जे फ़िकर खां समूरी शऊरी उमिरि लातैलो खे किनारा करे रहिया, न रुॻो उहो पर मज़ामती ऐं मज़ाइमती राह जा राही ऐं प्रचार हुआ। आख़िर में समूरे तरक़ी पसंदाना फ़िकर अमल ऐं तारीख़ ते मंधीअड़ो फेराए पंहिंजी सुञाणप बदिलाए तारीख़ जो डस्टबिन बणिजी विया। हर कंहिंजी सोच पंहिंजी आहे, पर तज़ादनि जी साइंस ऐं इख़्तिलाफ़नि जे तजुर्बे खे शऊरी रुख में वठणु घुरिजे, न कि ज़ाती तौरु। तारीख़ जा वर्क ॿुधाइनि था त खाबी धुर जा साईं ॻाल्हि कई, खाबी धुर जा दरअसल सियासी हक़नि जी जिदोजहद जो इस्तलाह आहे, जेको फुजागी वारे दौर में यूरोप में शुरू थियो। आमतौर सियासी माहिरनि वटि खाबी धुर जो ज़िक्र इश्तराकी नज़रे जे हवाले सां अचे थो, पर हक़ीक़त में 1799 ईस्वी वारे फ्रांसीसी इनक़लाब खां पोइ हिन इस्तलाह ज़ोर वठणु शुरू कयो। फ्रांस जे आला इख़्तियाराती इदारे स्टेट जनरल, जंहिंजी हैसियत पार्लियामेंट जे बराबरि हुई, जे इजलास में मेंबरनि या रुकननि जे विहण जो इंतज़ाम अहिड़ी तरह कयो वियो जो बादशाह जे हिमायतियुनि खे साॼे हथ ते ऐं मुख़ालिफ़नि खे खाॿे हथ ते विहारियो वेंदो हो। जंहिंखां पोइ इहो इख़्तिलाह मशहूरु थियो त साॼे हथ ते वेठल मेंबर इनक़लाब या हिमायती ऐं तरक़ी पसंद सोच रखण वारा हुआ, ऐं साॼे हथ ते विहण वारा बादशाही राज वारे रिवायती सोच जा हामी हुआ। मौजूदा दौर में उन इस्तलाह हेठि का बि धुर कंहिं बि सियासी निज़ाम में अहिड़नि हल्कनि जी नुमाइंदगी करे थी जेके समाजी तब्दीली जे ज़रिए वधीक मुहज़िब ऐं इंसान दोस्त सियासी ऐं समाजी सिरिश्ते जी बहाली ते ज़ोर ॾियनि था। मुख़्तलिफ़ फ़िक्री नज़रियनि ऐं रवैयनि जे ताबे हुअण करे खाबी धुर जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। मझान किन खे बिल्कुलु इंसाफ़ पसंद, के विचथरा, त के वरी मग़रबी जमहूरी निज़ाम जे बिल्कुलु उबतड़ या वेझो आहिनि। खाबी धुर वारा आम तरह लिबरल ऐं रोशन ख़्याल फ़िक्र जा मालिक हुअण सां गॾु हुकूमत नवाब घुरियल रुजत पसंदनि जा मुख़ालिफ़ हुआ, जेके मज़हबी तंगदिली रुजत पसंदी जे करे तरक़ी जा मुख़ालिफ़ तसवुर कया वेंदा। विरहाङे खां पोइ जॾहिं सिंधी अदब तोड़े सिंधी समाज में तरक़ी पसंद लाड़े ज़ोर वरितो त सिंधी अदीब वाज़े तौरु ॿिनि ग्रुपनि में विरहाइजी विया हुआ। हिकिड़ा साॼी धुर वारा त ॿिया खाबी धुर वारा अदीब हुआ। खाबी धुर वारा अदीब तरक़ी पसंद ऐं इनक़लाबी सोच वारा ऐं मुरवज निज़ाम खे बदिलाइण जा हामी हुआ। हू सिंध जे सूफ़ी शाइरनि जे इनक़लाबी तसवुर जा बि हामी हुआ ऐं रोशन ख़्याल सेक्युलर क़दरनि जी नुमाइंदगी कंदा रहिया। उहे तरक़ी पसंदी वारा लाड़ा सियासी क़दरनि सां बि लागू रहिया। इहा अहिड़ी तारीख़ आहे जिते तमामु घणो कमु करण जी ज़रूरत आहे। अहिड़नि अनेक किरदारनि जा केतिरा ई पहलू अञा ताईं पोशीदा आहिनि। ईअं बि थी सघे थो त अञा ताईं अहिड़ा केतिरा ई किरदार आहिनि जेके तारीख़ में महसूसु न थी सघिया आहिनि। उन्हनि किरदारनि मां कामरेड शमीम वाफ़ती बि थियो। कामरेड शमीम वाफ़ती पाकिस्तानी कम्यूनिस्ट तहरीक जो अहम कारकुनी अॻवान हो। हू मज़दूरनि ऐं पोरियतनि जे हक़नि लाइ सरगर्म रहियो। पाकिस्तान वर्कर्स फेडरेशन समेत ॿियनि यूनियननि में संदसि अहम ऐं बुनियादी किरदारु रहियो। शमीम वाफ़ती सख़्तु पाबंदियुनि ऐं दबाव बावजूदु मार्कस उसूलनि ते क़ाइमु रहियो। हिन कम्यूनिस्ट तहरीक जे सरगर्मियुनि ऐं तनज़ीम सां बि ख़ासि तौरु मज़दूरनि ऐं पोरियतनि जे हक़नि वारी अमली जिदोजहद में अमली तौरु भरपूर हिसो वरितो। संदसि क़ुर्बानियूं ऐं महिनत पाकिस्तान में कम्यूनिस्ट सोच खे ज़िंदा रखण में मददगार साबित थियो। कामरेड शमीम वाफ़ती सियासी सरगर्मियुनि दौरान गिरफ़्तार बि थियो। जेल में सख़्तु हालतुनि खे मुंहुं ॾिनाई। पाकिस्तान वर्कर्स फेडरेशन ऐं कम्यूनिस्ट पार्टी में मज़दूरनि जे हक़नि लाइ एहतजाजनि हड़तालनि में अॻुवानी वारो किरदारु अदा कयो। हिन मज़दूर ऐं पोरियत तबक़नि में शौर पैदा करण लाइ किताब, मज़मून, पेपर्स ऐं ख़त लिखिया ऐं संदसि क़ुर्बानी जिदोजहद हिकु मिसाल बणियल हुई। संदसि तक़रीरुनि में हमेशह मज़दूर ऐं पोरियत तबक़े जे हक़नि, समाजी इंसाफ़ ऐं जागीरदाराना ऐं सरमाएदाराना साम्राज ख़िलाफ़ आवाज़ जो अलम बुलंद रहंदो हो। हू पंहिंजे तहरीर ऐं तक़रीर में महिनती माण्हुनि जे हक़नि ऐं समाजी इंसाफ़ बाबति ॻाल्हाईंदो हो। पाकिस्तान में साम्राजियत ऐं उनजो असर जे उनवान सां संदसि तहरीर उन वक़्त जे आलिमी सियासत ते तनक़ीद हुई। जेल मां लिखियल ख़त, यादगिरियूं ऐं ॿिया लिखियल पेपर जेके मार्कस नज़रिए सां ॿधल कम्यूनिस्ट तहरीक खे हौसला ॾींदड़ हुआ। हड़तालुनि दौरान मनसूबा बंदी
ऐं इतिहाद लाइ लिखियल संदसि 7 मज़मून जेके ट्रेड यूनियन खे मज़बूत करण लाइ लिखिया विया हुआ, उहे उन क़िस्म जूं लातादाद संदसि तक़रीरूं ऐं तहरीरूं मज़दूर ऐं पोरियत तबिके में उत्साह जो सबबु बणियल हुयूं, जेके तहरीरूं ऐं तक़रीरूं हिन वक़्तु अणलब ऐं नापेद आहिनि। कामरेड शमीम वाफ़ी पाकिस्तान जो अहम तरक़ी पसंद मज़दूर अॻवान ऐं कम्यूनिस्ट तहरीक सां वाबस्ता फ़ाल अॻवान कारकुन हो। हू ख़ासि तौरु पाकिस्तान वर्कर्स फेडरेशन जे मरकज़ी सदर तौरु हर उन जॻह ते फ़ाल रहियो जिते ट्रेड यूनियन ऐं मज़दूरनि जा अहदाफ़ या तनज़ीमूं या इदारा क़ाइमु हुआ। ऐं कम्यूनिस्ट पार्टी जे सरगर्मियुनि में अहिड़ो हिसो वरितो जेको मज़दूरनि जे हक़नि, समाजी इंसाफ़ ऐं विरहाङे खां पोइ पैदा थींदड़ मुआशी मसइलनि सां लाॻापियल हो। संदसि सियासी ऐं समाजी किरदारु पाकिस्तान में कम्यूनिस्ट तहरीक जी तारीख़ जो अहम हिसो तसवुरु कयो वञे थो। हू माज़ी में पाकिस्तान जे सियासी ऐं अदबी अॻवाननि सां गॾु रहियो। कामरेड शमीम वाफ़ी पोरियतनि ऐं मज़दूरनि जे आवाज़ ऐं हक़नि लाइ हयाती जो हिकु वॾो अरसो वक़ुफ़ कंदड़ निमाया किरदारु हो। हिन लाहौर बोर्ड मां मैट्रिक जो इम्तिहान पास कयो हो। उर्दू ग्रामर जो वॾो माहिर तसवुरु कयो हूंदो। टनो मोहम्मद ख़ान में तालीम ऐं बालिगान जे हवाले सां हिकु नेशनल स्कूल क़ाइमु कयईं। उन सां गॾु हिकु शानदार लाइब्रेरी जो बि बुनियादु रखियईं। उहो नेशनल स्कूल टनो मोहम्मद ख़ान जे साथी पाड़े में मौजूदु अलवाणी हाउस मोहम्मद असलम अलवाणी जे घर वेझो हो, जिते सब्जेल टनो मोहम्मद ख़ान जे क़ैदियुनि लाइ मानी तयारु थी हुई। बालिगान जी तइलीम लाइ संदसि पारां क़ाइमु कयल नेशनल स्कूल में तइलीम मुफ़्त मुहैया कई वेंदी हुई। कामरेड शमीम वाफ़ी जा वॾा असल में इराक़ जे शहर वास्क जा रहाकू हुआ। हुतां हिजरत करे अमरोह आया। पाण सैयद अमरोह जे औलाद मां हो। कामरेड शमीम वाफ़ी जो जनमु 1930 धारे भोपाल मध्य प्रदेश इंडिया में थियो। हुन समूरी उमिरि शादी कोन कई। कामरेड शमीम जो वालिद सैयद मज़हर हुसैन वाफ़ी रेवेन्यू खाते में मुलाज़िम हो, जेको बदिली सबबु ज़िले मुरादाबाद खां भोपाल हलियो वियो। मज़हर हुसैन वाफ़ी खे 4 पुटनि ऐं 2 नियाणियुनि जो औलाद हो। वॾो पुटु सैयद नज़र हुसैन वाफ़ी भोपाल में डिप्टी कमिश्नर जे उहिदे ते फ़ाइज़ रहियो, जेको हिकु हादसे में फ़ौत थी वियो। संदसि ॿियो पुटु सैयद ज़फ़र हुसैन वाफ़ी होम्योपैथिक डॉक्टर, वकील ऐं सफ़ेद वॾी दाढ़ी सां मौलवी हो ऐं पाकिस्तान अचण खां पोइ टनो मोहम्मद ख़ान में जमायत इस्लामी जो अमीर पिणु मुक़ररु थियो। संदसि क्लिनिक टनो मोहम्मद ख़ान जे वाण बाज़ार में सेठ मोहम्मद ईसा मेमण सोनारे जे दुकान जे भरिसां वारी गिटी जेका डॉक्टर नसीम जी अस्पताल ॾांहुं वञे थी, उते हुई। टियों पुटु कमरुल हुसैन वाफ़ी टनो मोहम्मद ख़ान जी मदीना होटल वटि गेह जो कारोबार कंदो हो। कामरेड शमीम वाफ़ी कम्यूनिस्ट पार्टी जे सरगर्म अॻवान ऐं पाकिस्तान वर्कर्स फेडरेशन जी मरकज़ी सदर जे हिकत में न रुॻो सिंध पर पूरे पाकिस्तान में थींदड़ सरगर्मियुनि में अहम किरदारु अदा कयो। जनरल व्याह जी मार्शाला में कम्यूनिस्टनि ख़िलाफ़ न रुॻो वॾी वठ पकड़ थी, पर उहे वॾे अताब जो शिकार रहिया। तेज़ बंदि जे अज़ाबनि खे मुंहुं ॾिनऊं। व्याह जे मार्शाला जे अज़ाब ऐं उन बाद रूफ़ जे टुटी टुकड़ा थियणु न रुॻो कम्यूनिस्टनि खे मायूस कयो, पर उहे टुटल तस्दी जे दाणनि जी आं विकिरी विया। तोड़े जो हुन खां अॻे रूस नवाब चीन नवाब बिलाकनि जी सूरत में कम्यूनिस्टनि जा इख़्तिलाफ़ मंज़र आम ते ईंदा बि रहिया, पर रूस जे टुटल बैदि ॼण त उहे पस्ती में पइजी विया हुआ। शमीम वाफ़ी जेल मां आज़ादु थियण खां पोइ तबलीगी जमायत में शामिलु थियो। टनो मोहम्मद ख़ान जे साथी पाड़े लॻ नगीना मस्जिद में मदरसो हलायईं। तबलीग जमायत जो इंतहाई सरगर्म प्रचार बणिजी वियो। गैर शादीशुदा हुअण करे तबलीग जमायत वारनि सां आख़िर ताईं गॾु रहियो। बाद में सिंध म्यूज़ियम हैदराबाद जे साम्हूं तबलीग जमायत जे मरकज़ मस्जिद नूर ते पंहिंजो ठिकाणो वञी ठाहियईं। तबलीगी जमायत पारां उते खेसि अलॻि कमिरो पिणु इनायत कयो वियो। उते ई सख़्तु बीमार हुअण करे 8 जून 1994 ते वफ़ात करे वई। खेसि तबलीगी जमायत वारनि जे इंतज़ाम हेठि हैदराबाद जे टंडे यूसुफ वारे क़ब्रिस्तान में सुपुर्द ख़ाक कयो वियो। कामरेड शमीम वाफ़ी जो शहीद नज़ीर अब्बासी सां गॾु जिदोजहद में न रुॻो घणो वक़्तु गुज़रियो, पर शहीद नज़ीर अब्बासी जी जिदोजहद, शादी ऐं शहादत ताईं हू अखियुनि ॾिठो शाहिद रहियो। शहीद नज़ीर अब्बासी जी शादी जे रस्मनि खां वठी हैदराबाद में शहीद नज़ीर अब्बासी ऐं हमीदा गागरो खे रिहाइश लाइ जॻह हथु करे ॾियण में कामरेड शमीम वाफ़ी जो किरदारु शहीद नज़ीर अब्बासी जे घर भाती जहिड़ो हो। शहीद नज़ीर अब्बासी जी वञी हमीदा गागरो खेसि चाचा करे छॾींदी हुई। अहिड़ो इज़हार हमीदा गागरो पंहिंजी आतम कथा पीड़ा जो सफ़र में पिणु कयो आहे।
कामरेड शमीम वास्ती खाबी धुर वारे किरदार सां वठी साॼी धुर सां सलाह ॾियण ताईं सफ़र बाबति अनेक राया पढ़ण लाइ मिलनि था। उन हवाले सां हमीद कुमरो पंहिंजे किताब जीवन भाग आज़ाद में लिखे थो त पाकिस्तान थियण वक़्तु पार्टी जो मज़बूत मोर्चो महाव ट्रेड यूनियन हुयूं जिन खे 1951 जी बग़ावत जी आड़ में कुचलियो वियो, लेकिन पाकिस्तान वर्कर फेडरेशन मुतदा लेबर फेडरेशन ज़रिए मज़बूत महाव में अदो खां बड़ो कमु जारी रहियो, जंहिंमें कामरेड शमीम वास्ती, चाचा मुलावत, महबूब कुरैशी, ज़ुबैर रहमान, नज़ीर चौधरी, गुल रहमान जो कमु ॻणाइणु कयो आहे। सोहेल सांझी पंहिंजे इंटरव्यू में कयो त सोवियत यूनियन जे टुटण खे आउं कम्यूनिज़म जो ज़वाल नथो चवां, इहो हिकु मुल्क जो ज़वाल आहे, पर सोवियत यूनियन जे टुटण जो वॾो सबबु उन जा असर रुॻो पाकिस्तान ने पर पूरी दुनिया जी सियासत ते पिया, रुॻो कम्यूनिस्टनि ते न पर डेमोक्रेटिक तौरु आज़ादी पसंदि तहरीकुनि ते बि उन जा असर पिया। उनखां सवाइ मुल्की सतह ते पार्टी अंदरि कुझु मसाइला पैदा थी विया, जंहिंजे नतीजे में पार्टी टुटी वई। अखिरती अखिलती नाले खां ॿ गुरू थी विया। उनजा बि ॿ सबब हुआ, हिकु त कुझु कामरेड गिरफ़्तार न थिया ऐं कुझु ॿाहिरि रहिजी विया हुआ, जिन जे विच में हिकु वॾो वेठो अची वियो। टियों ख़ासि माण्हू गिरफ़्तार थी अंदरि हलिया विया। कामरेड जाम साथी, कामरेड जमाल नक़वी, कामरेड शमीम वास्ती 5 साल अंदरि रहिया ऐं ॿाहिरि तमामु घणी तब्दीली अची चुकी हुई। तंहिं करे संदनि विच में राब्ते, अंडरस्टैंडिंग ऐं एतमाद जी खोट पैदा थी पई हुई। जॾहिं टई मुख अॻवान आज़ाद थी ॿाहिरि आया त माण्हुनि संदनि लाइ वॾो उत्साह ॾेखारियो। साॻे इंटरव्यू में ॿियनि सोहेल साॻी जो चवणु आहे, जेल में उन वक़्तु बेस मुबाहिसा कंदा रहंदा हुआसीं। कामरेड जाम साथी 1978 में गिरफ़्तार थियो। प्रोफेसर जमाल नक़वी जो चवणु इहो हो त इहा ॻाल्हि किथां लीक थी आहे, जॾहिं त प्रेस वारी लोकेशन ते सिर्फ़ु 2-3 माण्हुनि खे ई ख़बर हुई। हिकिड़ो पाण प्रोफेसर जमाल, ॿियो नवीर अब्बासी, शबीर शर, कमाल वासी, या हिकु अधु ॿियो कामरेड हुआ ऐं शायदि शमीम वास्ती बि हुजे, ॿियो को बि न हो। कुझु दोस्तनि जो शक आहे त शमीम वास्ती असां खां अॻु गिरफ़्तार थियो, मथां हू टुटी थियो हुजे, पर शक कीअं कजे, हू बि हिकु पको पुख़्तो कामरेड हो ऐं लेबर फ्रंट जो इंचार्ज ऐं ओपन फ्रंट जो मुल्क गीर लीडर हो। मुलाबक चांडियो पंहिंजे किताब ज़िक्र विंदान जो में जेल जूं यादगिरियूं लाॻियल रहियो, उते पाकिस्तान जी सियासी तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि ऐं रुखनि ते कमु कंदो रहियो। संदसि उहो अमली ऐं तहक़ीक़ी पोरियो घणी भाङी किताबनि जी सूरत में छपियल आहे। अहमद सलीम लाहौर खां अक्सर हैदराबाद ईंदो त गाड़ी खाते में ट्रेड यूनियन जी आफ़ीसी संदसि आस्थानो बणियल हूंदी हुई, जिते कामरेड शमीम वास्ती ॿिया मज़दूरनि में कमु कंदड़ पार्टी कैडर जा माण्हू रहंदा हुआ। इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त कामरेड शमीम वास्ती शख़्सियत, किरदार, जिदोजहद मुल्की सतह ते केतिरी न मुतारिफ़ थियल हुई। फिन तरक़ीब पसंद पार्टी जो मौजूदा अॻवान होत ख़ान गाॾई लिखे थो त मूं बेरोज़गारी जे धुबण मां निकिरण लाइ 1978 जे शुरूआती महीननि में मॉडर्न टेक्सटाइल मिल तनोजाम में हिकु दोस्त जी मार्फत नौकरी हासिलु कई। उन मिल में सिर्फ़ु मिल इंतज़ामिया जे ठहिरायल मज़दूरनि जी हिकिड़ी पॉकेट मज़दूर यूनियन हुई। उहा मज़दूरनि जी पॉकेट यूनियन मज़दूरनि बजाए मालिकनि जे मफ़ादनि जी तर्जुमान बणियल हुई। मूंखां वॾे तादाद में मज़दूरनि राब्तो कयो, चयो त मिल अंदरि मज़दूरनि जे हक़नि लाइ ॿी मज़दूर यूनियन रजिस्टर कराइजे। मां ई कुझु मिल जा मज़दूर दोस्त यूनियन रजिस्टर करण लाइ उन वक़्तु कम्यूनिस्ट पार्टी सां लाॻापियल गाॾी खाते हैदराबाद में क़ाइमु पाकिस्तान वर्कर फेडरेशन जी ऑफिस वियासीं, जिते शमीम वास्ती सां मुलाक़ात थी हुई। शमीम वास्ती उन वक़्तु इंतिहाई सरगर्म ऐं कटर कम्यूनिस्ट फ़िक्र सां लाॻापियल हो, जेको अॻिते अली जनरल व्याह जे दौर में कम्यूनिस्ट पार्टी जे वट पकड़ ऐं गिरफ़्तारियुनि खां तंग थी वरी कटर मुलो थी वियो ऐं पोइ बिलबाग सीमेंट फैक्ट्री इंडस्ट्री जो इस्माम थियो ऐं अॻु जहिड़े नमूने मिल यूनियन ऐं ॿिनि जहनि ते माण्हुनि सां मिली मज़दूरनि कम्यूनिस्ट फ़िक्र जी तबलीग कंदो हो। पोइ वॾी दाढ़ी रखी वई ऐं मिल जे घिटियुनि मॉलनि में निकिरी पवंदो ऐं दीन जी तबलीग कंदो हो। यूनियन ठाहिण दौरान हू मूंखे बि कम्यूनिस्ट करण जे लाइ कोशिशुनि में लॻी वियो। हिकु ॾींहुं मूंखे मंझंदि जे वक़्तु हिकु घर में वठी वियो, जेको कलंदर बख़्श महर नाले कामरेड जो घर हो। कलंदर बख़्श शायदि एसआरटीसी में मुलाज़िम ऐं उते जी मज़दूर यूनियन जो अॻवान हो। घर जे कमरे में 3 खनि अमरा मौजूदु हुआ, जिते
मुंहिंजी कामरेड नज़ीर अब्बासी सां पहिरीं मुलाक़ात थी हुई। कामरेड हुसैन बख्श थेबो क़ाबिलिन जूं मुनासिबी जे उनवान सां लिखे थो, फील्ड मार्शल अयूब खान ख़िलाफ़ सॼो पाकिस्तान उथी पियो, समूरो जाव जलाल, समूरी हथियारबंद ताक़तवर, समूरा पान खाऊ कबाड़ी दानिश्वर क़ाबिल तबसरा कंदड़ दानिश्वर, समूरा वज़ीर वरड़ा मशीर मरड़ा 10 साल तरक़ी जे वॼंदड़ तबलनि ऐं दोलनि नगारनि गॾिजी मिली करे अयूब खान खे बचाए न सघिया। अयूब खान ख़िलाफ़ सॼे मुल्क में हंगामा, फसाद, एहतजाज जारी हुआ। उन दौर में मीर थेबो, इनायत कश्मीरी, मेहर अली शाह जाम साकी ऐं 2-3 ॿियनि सां गॾिजी वन यूनिट जे जनाबे तौरु खट खणी उन मथां चादर रखी तिलिक चाढ़ी सां नारा हणंदे असां सेंट बोनावेंचर अॻियां स्टेशन रोड तरफ़ हलणु शुरू कयो। गली गली में शोर है, अयूब खान चोर है नारा हणंदे असांजूं निड़ियूं ख़ुश्क थी वियूं। भाई खान चाड़ी खां पहिरीं कोहिनूर सिनेमा जे साम्हूं असां काव्यनि जे ठारायल ओरियंट होटल जे पुठियां शायदि 3 फ्लोर ते कम्युनिस्ट पार्टी मज़दूर फेडरेशन जे ऑफिस ते पघर में छल थी पहुतासीं। पंहिंजे पर में मां वॾो ख़ुशि हुअसि। वाह वाह, वन यूनिट वियो की वियो। उते खुलो मतारो कम्युनिस्ट पार्टी जो अहम रहनुमा ऐं मज़दूर फेडरेशन जो अॻवान शमीम वाफ़ी बि वेठो हो। असांजे वेंदे ई चयाईं, कामरेड, वन यूनिट वडेरों और जागीरदारों का मसला है, सोशलिज्म आएगा तो सिंध के सारे मसाइल हल हो जाएंगे। बाचन मां करार ॾींदड़ ॻड़ंदड़ पान जी रेगाड़ी सां संदसि मुंहं ते बाबत मां ख़ासि नफ़रत थी आई। मूंखां गॾु कंहिं कामरेड हुनजी तर्दीद न कई। हाणे को जहिड़ो भले पाण खे फ़र्क़ु एक्सेल सफ़ा करण जी कोशिशि करे, बाद में कोड़े कने ख़बर पई त ठूठ जहिड़ी दाढ़ी छॾाए कामरेड शमीम वाफ़ी के मस्जिद जो बेशुमार थी वियो। दुनिया जा क़ब्रिस्तान वॾनि फने खाननि सां भरियल आहिनि, जिन पंहिंजी हयाती में सम्झो पिए त हिननि खां सवाइ दुनिया हली न सघंदी। हमीदा गागरोल केसी ख़ूबसूरत मंज़िल जा साथी शहीद नज़ीर अब्बासी जे विछड़ी वञण खां पोइ ॼण विखरी विया हुआ। सभु उबाण खां साथी ॼण पंहिंजे शहीद साथी नज़ीर अब्बासी जी शहादत खां पोइ वॾे हादसे जो न रुॻो शिकार थिया, पर घर जे छपर छां ॾींदड़ वॾे जे विछड़ी वञण खां पोइ यकीन थी वञनि बिल्कुलु ईअं ई थियो। थियण इहे न घुरिजे हा, पर के अंदरि जा वायरस हुआ जिन सचनि खरनि ऐं हक़ीक़ी जिदोजहद कंदड़नि खे उदासीअ जे ओड़ाह में फैलाए छॾियो। उन्हनि सभिनी पाण संभालींदे पंहिंजी इनफ़रादी सोच तब्दील कजे, पंहिंजे आख़िरनि ठाहिण जा कख मिलण लाइ इंतिहाई महिनत ऐं रोज़गार जा रस्ता ॻोल्हिया। उनजो मिसाल केतिरनि ई साथियुनि जे ओचितो विछड़ी वञण ते उन वक़्त जी गवाह आहे। केतिरा नाला खणजनि: बशीर भाई, शमीम वाफ़ी, जाम साकी, रशीद अहमद शाह, ममताज़ नूरानी, आपा खुर्शीद, आसिफा रिज़वी, रुकुनुद्दीन कासमी, डॉक्टर नियाज़ कुमरो ऐं अणगणिया बुज़ुर्ग नौजवान जिन जा नाला ज़हन ते नथा अचनि, पर वक़्तु यादि अचण ॼण उन्हनि उन ई माज़ी जे मंज़र खे अखियुनि आणींदे ईअं महसूसु थींदो आहे ॼण कल्ह न अॼु जी ॻाल्हि आहे। चवण वारा चवनि था, कामरेड शमीम वाफ़ी पाण चवंदो हो त जनरल ब्याह जे दौर में कंहिं गिरफ़्तार करे मथां सख़्तु तशदुद करे खेसि रसियुनि सां ॿधो वियो ऐं हू सफ़ा बेहाल थी बेहोश थी वियो। खेसि कुझु होश में ईंदे ई अचानक संदसि कननि में आज़ान गूंजण लॻी ऐं उन वक़्तु संदसि अंदर मां दुआ जा लफ़्ज़ निकिता त या अल्लाह, मूंखे हिननि ज़ालिमनि खां बचाए ऐं मूंखे माफ़ कर। ओचितो ई ओचितो खेसि ॿधल रखियूं पाणे खुली वेयूं। उन वक़्तु हिकु फ़ौजी आफ़ीसर आयो, ज़ोरदार आवाज़ में चयाईं, ये रखियां किसने खोली है? हिन जवाबु ॾिनो, मुंहिंजे अलाह। चवनि था त फ़ौजी आफ़ीसर डिॼी वियो ऐं ख़ासि हथु ॿधी माफ़ी वरितईं। अकुल खां बईद अहिड़े क़िस्म जे ॾंद कथा बाबति चयो ई सम्झो वञे थो त इहा संदसि ज़िंदगी जी तब्दीली जी घड़ी हुई ऐं हुन पंहिंजी बाक़ी ज़िंदगी दीन लाइ वक़्तु करण जो फ़ैसिलो करे छॾियो। आज़ादी बहादुर तबलीगी जमायत में शामिलु थियो ऐं उन जमायत जो प्रचार बणिजी वियो। फ़ौरियत, इनक़लाबी तबक़ाती जिदोजहद, फ़िक्री वुसअत, मुसलसल जस्तजूद अज़म, मार्क्सिज़म ऐं उनजा फ़िक्री अमली पासा, ट्रॉट्स्कीज़म ऐं माओइज़म जे फ़िकर, पाकिस्तान में हलंदड़ कम्युनिस्ट हलचल, आलमी हालतुनि, वधंदड़ कम्युनिस्ट तहरीक जे असरनि, अफ़गानिस्तान जो इनक़लाब, उते ख़लक़ ऐं परचम पार्टी जे विच में पैदा थियल सूरतहाल ते लेक्चरनि ऐं तक़रीरुनि जा वाह वाहींदड़ कामरेड शमीम वाफ़ी हितां जी
रवायती सियासी विगाणप मायूसी बेवारी जे कंडनि खां कुंडाए थो थी पंहिंजी सियासी फिक्री नज़रे तां हथु खणी वञी मज़हब जी ओट वरिती। हिकु मुदबिर अॻवान मार्क्सी फ़लसफ़े ते घणी ॼाण सां गॾु तरक़ी पसंदी, इनकलाब, आज़ादी, इंसानी ऐं जमहूरी हक़नि जी बहाली, मुरवज मुदे ख़ाज, तबक़ाती निज़ाम ख़िलाफ़, अॻियनि मोर्चनि ते विढ़ंदड़ कटर कम्यूनिस्ट उत्साह ऐं हौसले जा समूरा रस्ता बंदि करे हिकु कटर तबरीगी मौलवी जी शिकिल में राय रब्बानी तरफ़ रवानो थी वियो। साबी धुर खां वठी साॼी धुर ताईं जो सफ़र संदसि अमली किरदार ताईं पुॼाइण ते पहुतो, पर तारीख़ जो सफ़र अञा जारी आहे। तारीख़ किरदारनि जी कथ कंदी आहे।